अस्सलाम वालेकुम। अॼु असां जेको आहे सेंटेंस जी स्ट्रक्चर ॾिसंदासीं त सेंटेंस जेको आहे कीअं ठहंदो आहे ऐं जेको आहे इहो कंहिं ते डिपेंड कंदो आहे, इन जा एलिमेंट्स कहिड़ा हूंदा आहिनि। ठीकु आहे। सेंटेंस छड़ो सेंटेंस न हूंदा, उहो यानी पंहिंजी जेको आहे मीनिंग पूरी ॾेखारण लाइ कहिड़े कहिड़नि जेको आहे एलिमेंट्स खे खणंदो आहे। पहिरियों खणंदो आहे सब्जेक्ट खे, ठीकु आहे, यानी फाइल। ॿिए नंबर ते खणंदो आहे वर्ब खे, यानी फेल। टे ते खणंदो आहे ऑब्जेक्ट खे, यानी मफ़ऊल खे। ठीकु आहे। पर ऑब्जेक्ट खे अगरि नथो खणे त पोइ कम्प्लीमेंट खे ज़रूरु खणंदो आहे, यानी पूराओ या पूरक। ठीकु आहे। असां हाणे इहे चार ई पढ़ंदासीं, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट एंड कम्प्लीमेंट छा आहिनि। नोट, when we form a complete sentence we need a subject, a verb, the object or a complement। ठीक है, because these are the material for forming a sentence। जॾहिं बि असां को हिकु मुकमल जुमिलो बणाईंदा आहियूं त असांखे ज़रूरत हूंदी आहे हिकु सब्जेक्ट जी, वर्ब जी, ऑब्जेक्ट या हिकु कम्प्लीमेंट जी। छाकाणि त इहे जुमिलनि खे जोड़ण जो मवाद आहिनि। हिननि खां बिना को बि जुमिलो नथो ठही सघे। एग्जाम्पल्स: सब्जेक्ट, वर्ब एंड ऑब्जेक्ट। अनम ईट्स फ्रूट। ठीकु आहे। हाणे हिन में जेको आहे सेंटेंस ठाहिण लाइ असां टिनि शयुनि जो इस्तेमालु कयो आहे। जेके टे एलिमेंट आहिनि सेंटेंस जा, उहे आहिनि सब्जेक्ट, वर्ब एंड ऑब्जेक्ट। इहे टई मिली करे असांखे हिकु मीनिंग ॾिनी अथऊं। अनम ईट्स फ्रूट, अनम फ्रूट खाईंदी आहे। ठीकु आहे। ॿियो जेको एग्ज़ाम्पल आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कम्प्लीमेंट। अली इज़ अ टीचर। ठीकु आहे। अली हिकु उस्ताद आहे। ठीकु आहे। हाणे हिते ऑब्जेक्ट न आहे, हिते कम्प्लीमेंट असां आयो आहे। उहो कम्प्लीमेंट कहिड़ो आहे? अ टीचर। ठीकु आहे, उस्ताद। ठीकु आहे। त इनखे पूरो करण लाइ असां हिकु कम्प्लीमेंट आयो आहे, इहो असांखे पूरी मीनिंग ॾिए थो। ठीकु आहे। हाणे अचूं था सब्जेक्ट ते, त सब्जेक्ट छा आहे? अॻ में बि असां पढ़ी आया आहियूं। ठीकु आहे। अ डूअर ऑफ एन एक्शन इन एनी सेंटेंस इज कॉल्ड सब्जेक्ट। ठीकु आहे। कोई बि जुमिले में कम जो कंदड़, उनखे असां सब्जेक्ट चवंदा आहियूं। ठीकु आहे। नोट, अ सब्जेक्ट always comes in the beginning of any positive sentence। जीअं असां पोयों तव्हांखे सम्झायो त कंहिं बि पॉज़िटिव सेंटेंस में शुरू में ईंदो आहे सब्जेक्ट। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल्स आहिनि सोनिया टीचिस इन अ कॉलेज। सोनिया हिकु कॉलेज में पढ़ाईंदी आहे। नसीम इज़ वेरी नर्वस। नसीम ॾाढो ख़ौफ़ज़दा आहे। याकूब वाज़ इन अमेरिका। याकूब अमेरिका में हुयो। हाणे इंट्रोड्यूस कराई। ठीकु आहे। हिते होॾे पोइ तव्हांखे पढ़ायो न त इंट्रोड्यूस कराईंदो आहे, हिते यानी सब्जेक्ट आहे। ठीकु आहे। हाणे वर्ब ते अचूं था त वर्ब छा आहे? What is a verb? A word which tells us about an action of a subject in the sentence is called a verb। Or a verb gives us some information about a subject or anything in the sentence and it comes in the mid of any sentence। फेल छा आहे? अहिड़ो लफ़्ज़ जेको असांखे जुमिले में फ़ाइल यानी सब्जेक्ट जे कम जे बारे में ॿुधाए, उनखे फेल वर्ब चयो वेंदो आहे। या फेल वर्ब असांखे जुमिले में कंहिं बि फ़ाइल यानी सब्जेक्ट या कंहिं बि शइ जे बारे में कुझु ख़बर ॾींदो आहे ऐं इहो कंहिं बि जुमिले जे विच में ईंदो आहे। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल्स आहिनि द स्टूडेंट्स स्पीक इंग्लिश। ठीकु आहे। शागिर्द अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहिनि। छा ॻाल्हाईंदा आहिनि? अंग्रेज़ी। हाणे जेको हिते स्पीक आहे, इहो जेको आहे त वर्ब आहे। ठीकु आहे। अली लाइक्स फ्लावर। ठीकु आहे। अली गुल पसंदि कंदो आहे। हाणे पसंदि जेको आहे पसंदि करे थो, इहो थी वियो वर्ब असांजो। ही इज़ कनिंग फेलो। ही हिकु धोखेबाज़ माण्हू आहे। इज़ जेको आहे उहो वर्ब आहे। राबी वॉज वेरी इनोसेंट। राबी ॾाढी मासूम हुई। वाज़ जेको आहे वर्ब आहे। ठीकु आहे। ऐं जेको वर्ब ते असां तफ़सीली पढ़ंदासीं, उहो जेको पार्ट्स ऑफ स्पीच आहे, उन में जेको वर्ब आहे उन में खोले पढ़ंदासीं।
ऐं जेका अंग्रेज़ी जेका लैंग्वेज आहे या काई बि लैंग्वेज उहा वर्ब ते जेका त डिपेंड कंदी आहे। वर्ब ई आहे जेको असांखे जेका त मदद ॾिए थो कंहिं ॿोली खे स्ट्रक्चर करण में। हर ॿोली जेका बि ॿोली आहे दुनिया में उहा जेका न वर्ब ते डिपेंड कंदी आहे।